नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल फ़मा ख़त्बुक या सामिरी। क़ाल बसुरतु बिमा लम यबसुरू बिही फ़क़बज़्तु क़ब्ज़तम मिन असरिर रसूल फ़नबज़्तुहा वकज़ालिक सव्वलत ली नफ़्सी। क़ाल फ़ज़हब फ़इन्न लक फ़िल हयाति अन तक़ूल ला मिसास व इन्न लक मौइदन लन तुख़लफ़ह वन्ज़ुर इला इलाहिकल्लज़ी ज़ल्त अलैहि आकिफ़ा लनुहर्रिक़न्नहु सुम्मा लनन्सिफ़न्नहु फ़िल यम्मि नस्फ़ा। इन्नमा इलाहुकुमुल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हु वसिअ कुल्ल शैइन इल्मा। सैयदना हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं तूर सीना का वापसि आया ऐं तौरात जूं फ़रहियूं पाण सां गॾु खणी आया त पहिरीं पाण ख़िताब क़ौम खे कयऊं। क़ाल या क़ौम अलम यइदकुम रब्बुकुम वादन हसना। ही तव्हां छा कयो? अल्लाह त तव्हां सां सुठो वादो कयो हो त तव्हांखे आसमानी किताब मिलंदो ऐं उन ते तव्हां अमल कजो ऐं को एॾो ज़मानो बि कोन गुज़रियो, 40 ॾींहं का वॾी मुद्दत कान्हे, एॾी बदबख़्तीअ जो मुज़ाहिरो कयो। पोइ वरी पाण हज़रत हारून अलैहिस्सलाम उनखे बि ख़िताब कयूं, उन्हनि खां बि पुछियऊं त ही तव्हां हलिया अचो हा जेके तव्हांजा पैरोकार हुआ, हिननि खां अलहदगी इख़्तियार करियो हा, अवां ईअं कोन कयो। चुनांचे हज़रत हारून अलैहिस्सलाम उनजो इहो जवाबु ॾिनो त अगरि आऊं इनखे वठी अचां हा त हिकिड़े पासे त तफ़रीक़ थी वञे हा, गिरोह ठही वञनि हा, धड़ा थी वञनि हा, पोइ शायदि मुतहिद न थी सघनि हा, ऐं ॿिए पासे चूंकि असीं थोरा हुआसीं, लड़ाई थी हा त उन में ई असांखे क़त्लु करे छॾींदा। बहरहाल पोइ वरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम मुख़ातिब थिया सामिरीअ खे। क़ाल फ़मा ख़त्बुक या सामिरी। छा तुंहिंजो मामिलो आहे, किस्सो आहे ऐं सामिरी, तो छा कयो हेॾो सारो गुमराही ऐं महबूद, कूड़ो महबूद, झूठो, जंहिंमें का ताक़त कान्हे, का वस कान्हे, ही तो छा करे छॾियो? अर्ज़ु कयो हुअमि त या त ही बि बनी इसराईल में हो या बनी इसराईल में कोन हो, क़िब्तियुनि मां हो, पर मूसा अलैहिस्सलाम जे पाड़े में रहण जे करे इन पाण खे मूसा अलैहिस्सलाम जो पैरोकार ज़ाहिर कयो, या ही हक़ीक़त में हिंदुस्तान जो कंहिं तरह सां हिते आयो। बहरहाल त सामिरी जवाबु ॾिनो त ॻाल्हि इहा आहे कि बसुरतु बिमा लम यबसुरू बिह, मूं ॾिठो उन शइ खे जंहिंखे हिननि कोन ॾिठो। फ़क़बज़्तु क़ब्ज़तम मिन असरिर रसूल, पोइ जेका शइ मूं ॾिठी मूं खयो क़ासिद फ़रिश्तादा जे पेरनि जी मिटी हिकिड़ी मुठ जे बराबरि। फ़नबज़्तुहा, पोइ उन खे मूं हिन जी जेको सोन चांदी हिकिड़े खॾ में विधी हूं उन में उछलायो। वकज़ालिक सव्वलत ली नफ़्सी, इन तरह मुझे लाइ मुझे नफ़्स हिकिड़ी
सुठी ॻाल्हि सुझाई त अगरि तूं ईअं कंदे त हयात जा कुझु असरात हिन में ज़ाहिर थींदा। हाणे हिते सामरीअ चयो त बसुरतु बि मालम यबसुरू बि, जंहिंखे हिननि कोन ॾिठो उनखे मूं ॾिठो। उहो जिब्राईल हो, ऐं जिब्राईल जंहिं घोड़े ते सवार थी आयो हो उन घोड़े जा सुंभ ज़मीन ते लॻो थिए त उते ई हिकिड़ो साओ क़िस्म जो गाहु पैदा थियो त हिन जे ज़हन में इहा ॻाल्हि आई त हीउ गाहु ज़रूरु हिन में का तहसीर आहे जो खुर लॻे थो पट मिटीअ ते साओ थियो थो वञे, इन जे करे उहा मुठि मूं खई ऐं पोइ मूं हुनखे पुछलायो। मूंखे मुंहिंजे नफ़्स इहा पटी पढ़ाई त इन सां ॾिसजो त को न को शोबदो, को न को किरशमो, को न का अजीब शइ थी वेंदी। त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त सामरी चयो त हिननि कोन ॾिठो मूं ॾिठो। उन जो सबबु छा? सबबु इहो त शुरूअ में अर्ज़ु करे आया आहियूं त हिन खे बि हिन जी माउ बचपन में ॿाहिरि फिटो करे आई हुई त मुबादा फ़िरऔन जा कारिंदा हिन खे क़त्लु करण जे लाइ न अचनि। पोइ जिब्राईल अमीन ईंदो हो रोज़ाना, हिकिड़ी आङुर में माखी खणंदो हो आणींदो हो, ॿी आङुर में मखणु ऐं टी आङुर में टी शइ आणी खीरु। त इहो हुनजे ग़िज़ा जो इंतिज़ामु थियो त रोज़ाना जंहिं शइ खे हीउ ॾिसंदो रहियो त हिन खे ख़बर पइजी वई त इंसानी शक्ल में जॾहिं जिब्राईल अचे थो सो हुनजी सूरत हीअ आहे। ज़ाहिर आहे त ॿियनि इहा शइ कान ॾिठी त हीउ सुञाणे वियो त हीउ जिब्राईल आहे ऐं घोड़े ते सुवार आहे त उहो सुञाणी वियो। फ़क़बज़्तु क़ब्ज़तम मिन असरिर रसूल। बाज़े माण्हू कंहिं शइ खे हिकु दफ़ो बि ॾिसंदा आहिनि, चाहे केतिरो बि ज़मानो गुज़री वञे त उन खां इहा ॻाल्हि विसरंदी कान्हे। सहाबा किराम में इन एतबार सां ॾाढी शोहरत हूंदी, सुञाणी वेंदा। इहे हज़रत वहशी जेको उहद जे मौक़े ते जंहिं शहीद कयो हो हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह अन्हु खे, बाद में अल्लाह ताला हिन खे इस्लाम जी दौलत सां नवाज़ियो, मुस्लमान थियो। पोइ हिकिड़े मौक़े ते के शख़्स ॿ हुआ, उहे ॿई विया हिन वटि त भई तूं असांखे सुञाणी थो, असां मां कंहिंखे सुञाणी थो। वहशीअ खे चयऊं रज़ी अल्लाह अन्हु, बाद में मुस्लमान थी वियो। त वहशी चयो त छा थियो जो हिकिड़े मौक़े ते हिकिड़ो ॿारु ॼाओ हो ऐं उहो ॿारु जेको आहे सो मूंखे ॾिनो वियो त हिन खे तूं हिन खे खीरु पीआरण वारी कंहिं औरत वटि वठी वञ। तो ॿारु सॼो ढकियल हो, सिर्फ़ु हुन जा पेर ज़ाहिर हुआ। सो आऊं हुनखे खणी वियुसि, मूंखे लॻे थो तुंहिंजा पेर पियो ॾिसां ऐं उन टाइम ते जेके मूं पेर ॾिठा त उहे साॻिया पेर आहिनि। त हुन चयो वाक़ई इहा ॻाल्हि आहे। त अरब इन में मशहूरु आहे, पहिरीं त अॼु जे दौर में बि हूंदा आहिनि। त बहरहाल हिन निशाननि मां अंदाज़ो लॻायो त हीउ जिब्राईल आहे ऐं इहा बि शइ मिटीअ जी तहसीर बि न ॾिठी त हिन में इहो असरु आहे। इन जे करे हिन फ़न बस्तो हा चयो त मूं हुनखे फिटो कयो उन खॾ में। वक़ज़ालिक सव्वलत ली नफ़्सी, मुंहिंजे नफ़्स मूंखे इहा सलाह ॾिनी त इन सां ज़रूरु का अजीब व ग़रीब क़िस्म जी शइ थी। त इहे जेके शोबदा बाज़ हूंदा आहिनि उहे बसा औक़ात अहिड़े क़िस्म जूं मसनूई शयूं ठाहे ऐं माण्हुनि खे गुमराह कंदा आहिनि। कंहिं ज़माने में
मदारी हूंदा, ये तरह तरह जूं शयूं ॾेखारींदा, माण्हू गुमराह थी वेंदा त हिननि वटि का शइ आहे। हिते त बहरहाल कंहिं न कंहिं दर्जे में इहो थियो जो हुन मां आवाज़ु निकिरणु लॻो ऐं पोइ उन्हनि खे गुमराह करे छॾियईं त हीअ त तव्हांजो बि महबूद आहे, मुंहिंजो बि आहे, मूसा अलैहिस्सलाम जो बि आहे, अलबत्ता मूसा अलैहिस्सलाम का भुल थी। बहरहाल हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे फ़रमायो फ़ज़हब फ़इन्न लक फ़िल हयात अन तक़ूल ला मिसास। पहिरीं त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ख़्यालु थियो त हिन खे क़त्लु करे छॾे। बाद रिवायतुनि में अचे थो त पाण हुनखे क़त्लु कोन कयूं, इन जे करे जो ही सामरी हिन गुमराही त वॾी फैलाई, लेकिन हिन में हिकिड़ी ख़ूबी इहा हुई जो ही सख़ी हो, सखावत हुई हिन जे मिज़ाज में, माण्हुनि जे कमु ईंदो हो। त इन जे करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम इन जे अज़ाब में, हिन जी सज़ा में तख़फ़ीफ़ कई ऐं चुनाचे चई फ़इन्न लक फ़िल हयात अन तक़ूल ला मिसास। तूं ज़िंदा त रहंदे, बेशक तुंहिंजे लाइ ज़िंदगीअ में आहे त ही चवंदो वतंदे त न मूंखे न हथु लॻायो, मूंखे हथु न लॻायो। इहा सज़ा अथई। चुनाचे ईअं ई थियो त परे खां ई सामरी को माण्हू ॾिसंदो सम्झंदो त हीउ मूंखे हथु ॾींदो। जीअं अॼु कोरोना जी सूरत में माण्हू परे खां ई इशारो कनि था, त बहरहाल हू परे खां ई चवंदो ला मिसास, मूंखे हथु न लॻायो। छाकाणि जो उन जे हथु लॻाइण, उन खे केरु हथु लॻाए त जेको लॻाईंदो उहो बि बुख़ार में मुब्तला थी वेंदो ऐं हीउ ख़ुदि बि बुख़ार में, शदीद बुख़ार में अची वेंदो। इन जे करे सभई हिक ॿिए खां परे रहंदा। इहो बि तौरु सज़ा जे हो, अल्लाह माफ़ फरमाए। हीअ जेके कैफ़ियतूं असां ते गुज़रनि पियूं, थी सघे थो असांजे आमाले बद जी सज़ा हुजे त हिक ॿिए खे भाकुर न पायो, हथु न लॻायो, फ़ासिले में रहो, 6 फुटनि जो फ़ासिलो रखो। इहे शयूं मुख़्तलिफ़ रूपनि में दुनिया में ज़ाहिर थींदियूं रहनि थियूं। अल्लाह ताला पंहिंजी कुदरत ॾेखारींदो रहे थो। त फ़रमायो ला मिसास। ही मूसा अलैहिस्सलाम हिन खे चयो त बसि हाणे इहो फितरी तरह तुंहिंजो थी वियो। तूं ख़ुदि ई पियो चवंदे ला मिसास, परे खां ॾिसंदे चवंदे ला मिसास, मूंखे मस न करे, मूंखे हथु न लॻायो, परे रहो, मूंखे बि बुख़ारु थींदो, तव्हांखे बि बुख़ारु थींदो। बाज़ उलमा इहा वजह बि ॿुधाई आहे त हीउ चूंकि हिंदुस्तान मां आयो त हिते छूत छात जो फ़र्क़ु हो। जेको आला क़बीले जो हूंदो हो उन जे वेझो हेठियूं क़बीलो कोन वेंदो, जीअं अॼुकल्ह बि आहे। हुन जे खट ते कोन वेहंदो, ब्राह्मण जे खट ते ॿियो वाणियूं कोन वेहंदो। त इहो छूत छात जो जेको अछूत जो जेको फ़र्क़ु आहे, इहो चूंकि हिन जे अंदरि हो त अहिड़ी ई सज़ा हिन जे लाइ तजवीज़ कई वई। वल्लाहु आलम। बहरहाल ला मिसास या घटि सज़ा कान, ई वहशत में पियो घुमंदो फिरंदो, जंगलनि में, बयाबाननि में, त का शइ मूंखे लॻे न लॻंदी, तकलीफ़ थींदी। जानवरनि खां बि पाण खे बचाईंदो, माण्हुनि खां बि बचाईंदो। इहा कहिड़ी ज़िंदगी आहे, केतिरी तकलीफ़ द ज़िंदगी थी थिए। अल्लाह पनाह में रखे। कोरोना में बसा औक़ात डॉक्टर चई छॾींदा आहिनि बाबा हाणे मरी वियो, हाणे हिनखे हथु बि न लॻायो, वरना तव्हांखे कोरोना थी वेंदी। हाणे 2-3 ॾींहं अॻु बि फ़ोन आई त हुन डॉक्टरनि जो चयो त हू ईअं वञी खॾ में पूरे आया, न वीचारे खे गुस्ल ॾिनो, न नमाज़ जनाज़ा थी। ऐं हिंदुस्तान में त वाणिया हिन वक़्तु इहे ई कनि था, जंहिं काठीअ सां उनखे धिको था ॾियनि सड़ण जे लाइ, साड़ण जे लाइ, त उन काठीअ खे वरी हथु नथा लॻनि त की मुबादा असांखे न थी वञे। बहरहाल हिन ते जेतिरो बि गौर कंदो त इहा ई शइ साम्हूं ईंदी त अल्लाह रब्बुल आलमीन जी नाराज़गी निहायती ख़तरनाक शइ आहे। असांखे हर वक़्तु अल्लाह ताला खां माफ़ी घुरणु घुरिजे। व इन लक मौइदन लन तुख़लफ़। हिकिड़ी सज़ा त दुनिया में तुंहिंजी आहे
ताकि सभिनी जे लाइ इबरत थी वञे। अगरि क़तल थी ख़तमु थी वञे हा त इबरत ख़तमु। हाणे इबरत जेसीं ताईं मरे तेसीं ताईं परे खां हिन जी कैफ़ियत खे ॾिसी माण्हू इबरत हासिलु कनि त अहिड़े क़िस्म जी हरकत न कनि। ऐं ॿियो इहो बि इन लकम हो इदलन तुख़लफ़, तोसां हिकिड़ो वाइदो बि कजे थो उन जे ख़िलाफ़ु कोन थींदो। ऐं उहो वाइदो क्या छा? वंज़ुर इला इलाहिक अल्लज़ी ज़ल्ता ॾे, ॾिसो त असीं तुंहिंजे महबूद सां छा था करियूं। ॾिस तूं पंहिंजे महबूद ॾे जंहिं ते तूं पियो हूंदो आहीं धरणो हणी आकिफ़न, ईअं पियो हूंदो आहीं जीअं मोतक़िब मस्जिद में वेहे थो, तूं हिन ते हर वक़्तु पियो रहंदो आहीं त हीउ मुंहिंजो महबूद आहे। माण्हुनि खे बि चवंदो रहंदो आहीं। मज़ारुनि ते बि हिकिड़ा माण्हू मुजाविर वेठा हूंदा आहिनि, माण्हुनि खे चवंदा आहिनि बाबा हीअं करियो हीअ शइ खणो, के वरी ॿुहारा खणी वेठा हूंदा आहिनि ख़ासि क़िस्म जा, क़बर ते हणी वरी हिन खे हणंदा पैसा बटोरण जे लाइ। ही शयूं उन दौर जूं आहिनि, मुख़्तलिफ़ रूप आहिनि। ॾिस तूं पंहिंजे उन महबूद ॾे जंहिं ते तूं पियो हूंदो आहीं धरणो हणी, ईअं पियो हूंदो आहीं निकिरंदो ई कोन्हे मतां को वरी अची वञे ॾिसण वारो ऐं आऊं न हुजां पैसा छॾे वञे या को ॿियो पैसा वसूल करे। इन्हनि मुजाविरनि जी बि इहा कैफ़ियत हूंदी आहे। कॾहिं मुजाविर मज़ार खे छॾींदो कोन्हे, अगरि वेंदो त पंहिंजे पुट खे विहारे वेंदो त ॾिसो मतां को ॿियो न अची वञे। इहे ग़लति शयूं जेके आहिनि से ख़तरनाक आहिनि। हिकिड़ो लतीफ़ो बि असीं ॿुधंदा रहंदा आहियूं त हिकिड़ो हो जंहिंखे पाड़े वारा मानी ॾींदा हुआ इन गर्ज़ सां त ही असांजे जेके गुज़ारे विया आहिनि उन्हनि खे मानी हिन खे ॾींदासूं त गोया उन्हनि खे मानी पहुती। के जुमेरात जो खाराईंदा आहिनि, के चालीहे ते खाराईंदा आहिनि। हिकिड़े मौक़े ते हीउ हो कोन, जॾहिं हीउ कोन हो त माण्हुनि खे मानी त कढणी हुई पंहिंजनि वॾनि जे नाले ते। सो वरी को ॿियो मुसाफ़िर आयल हो, चयूं त पोइ हिन मुसाफ़िर खे था ॾियूं, त मुसाफ़िर खे ॾिन, उन खाधी। जॾहिं ॿियो ॾींहुं थियो त हाणे हिन खे मुसाफ़िर बि तरसी पियो ऐं मुसाफ़िर बि चयो त हिते सुठो कुझु सफ़र थिए थो। सो राति जा जॾहिं 12 थिया त हिन लठ कई ऐं उहा लठ घुमाए पियो साए पासे ॾाए पासे, हणे पियो भितियुनि में, शोर थियो, आवाज़ थियो, परे हटो, भॼो। माण्हू निकिरी आया, ख़ैर त आहे, छा थियो? चई असुल में तव्हां मानी ॾिनी फलाणे खे, उहो तव्हांजे माइटनि खे सुञाणंदो कोन हो त ही मानी फलाणे जी आहे, ही मानी फलाणे जी आहे। इन जे करे हाणे उहे सभु रूह मूंखे फिरी आया, हाणे आऊं मूं वटि आहे त कुझु कोन, इन करे लठियूं हणी उन्हनि खे भॼाए। मक़सदु हो त तव्हांखे मानी हिन खे कान ई ॾियणी, मुंहिंजो इंतज़ारु करिणो हो, ऐं देरि सां त आयसि सही न। इहे गुमराही वाक़ई शकुलुनि में हर दौर में कंहिं न कंहिं रूप में थींदी रहे। त हिते बि हज़रत मूसा अलैहिस्सलाम बहरहाल उनखे चयो त हाणे ॾिस तुंहिंजे महबूद सां असीं छा था करियूं, जंहिंखे तो हाजत रवा मुश्किल कुशाकार साज़ दाता पे माण्हू खे बावर करायो। ॾिसो त छा था कनि। लन हर रिकन हू, ज़रूरु असीं हिन खे साड़ींदासूं ताकी सभु ॾिसनि। सुम लनन सिफ़न न हू, पोइ ज़रूरु उनखे उछलाईंदासूं फिर में, दरिया में उछलाए फिटो करे छॾींदासूं। अच्छा हिंदुनि में बि आहे रस्म आहे, को माण्हू मरे थो पहिरीं साड़ींदा, साड़ण खां पोइ जेका मटी आहे उनखे दरिया में उॾाईंदा। त ही उते जी ही बि त चूंकि हिंदू हो असल में, सामरी उते जो हो, या सामरी इहे शयूं मिस्र में थींदियूं ॾिसी पोइ दुनिया में आम थियूं। दुनिया में आम हिन किस्से खे ॾिसी करे थियूं या पहिरीं हुयूं। ऐं चुनाचे अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां अहिड़ो कमु करायो त जेके अकुल वारा आहिनि, सम्झदार आहिनि, उहे सम्झी वञनि त ही बातिल ख़ुदा आहिनि, ही कुझु नथा करे सघनि। त
छूत अछूत जो जेको फ़र्क़ु आहे, परे रहो परे रहो। या हाणे करोना में इहा कैफ़ियत अची वई, परे रहो, न हथु मिलायो, पुटु पीउ सां, पीउ पुट सां हथु न मिलाए, वग़ैरह 6 फुटनि जो फ़ासिलो करियो। त हिते लन हर रिक़न न सीन खे साड़ियूं था। इश्काल थी सघे थो त हीअ त सोन जो गाबो, सोन ऐं चांदी सड़ंदी कान्हे, विघरंदी आहे। लन हर रिक़न न हू, त इहे अजाया इश्कालात आहिनि। ऐं मुमकिन आहे त अल्लाह ताला हुनखे, चूंकि बिज़ाहिर गाबो ठही वियो, त गाबो त गोश्त जो थींदो आहे, रत जो थींदो आहे, त जेके रत ऐं गोश्त जूं सलाई सिफ़तूं आहिनि उहे सभु हिन में बि अची वियूं, जंहिंजे करे हिनखे साड़णु मुमकिन थी पियो, साड़ियो वियो। यानी वाक़ई गाबे जी हिन शक्ल इख़्तियार कई हुई, जीअं गाबे में गोश्त थिए थो, रत थिए थो, त हीउ गाबो इन में बि ईअं थी वियो। या साड़ण मां मतिलबु इहो थी सघे थो, जीअं रेतीअ सां सोन खे ॻहिबो आहे, ज़रा ज़रा कबा आहिनि, त ईअं ज़रा ज़रा करे इहो ज़रा ज़रा करणु गोया साड़णु आहे। ऐं पोइ उनखे समुंड में दरिया में उछलायो। सुम लनन सिफ़न्नहु फिल यम्मि नस्फ़ा। ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो, इन्नमा इलाहुकुमुल्लाहु लज़ी ला इलाहा इल्ला हू, तव्हांजो हक़ीक़ी माबूद अल्लाह आहे, वहदहु ला शरीक लहू आहे, अहद आहे, समद आहे, लम यलिद वलम यूलद आहे। सूरत इख़लास आहे न, माण्हू सिर्फ़ु सूरत इख़लास में तवज्जो ॾे, अल्लाह जी सिफ़ात आहे। कुल हुवल्लाहु अहद, चयो उन्हनि खे अल्लाह अकेलो आहे, उनजो को भाईवार कोन्हे, को शरीक कोन्हे, को हमसर कोन्हे। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद, सारी दुनिया उनजी मोहताज आहे, हू कंहिंजो मोहताज कोन्हे। लम यलिद वलम यूलद, हुन कंहिंखे ॼणियो कोन्हे, न ई उनखे ॼणियो वियो आहे। वलम यकुल लहू कुफुवन अहद, ऐं उनजो को हमसर कोन्हे। बाक़ी केॾो बि नबी हुजे, केतिरे बि मक़ाम ते पहुचे, ज़ाहिर आहे तो औलाद आहे, पैदा थियो, वरी उनजे ज़रिए सां अल्लाह ताला औलाद ॿियो पैदा कयो। जेका बि शइ आहे, अहिड़े तरीक़े सां फ़रिश्ता आहिनि त हिकिड़ो फ़रिश्तो कोन्हे, बेशुमार फ़रिश्ता आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन अकेलो आहे। हाणे करीम में हो अमर जलील उन जो का शइ थी कि एॾो अहिड़े क़िस्म जो गुमराह ऐं बदबख़्त बदनसीब इंसान जो अल्लाह ताला सां अलियाज़ु बिल्लाह तमस्ख़ुर पियो करे त हीअ कीअं ज़िंदगी गुज़ारींदी हूंदो दुनिया में, त 2 माण्हू रहंदा आहिनि। हीअ पाण ते पियो क़यास करे अल्लाह रब्बुल आलमीन खे तमस्ख़ुर, दीन बेज़ारी, ये हर दौर में अहिड़ा माण्हू रहंदा आहिनि। अल्लाह ताला या त हिदायत ॾे, या अल्लाह ताला इन्हनि खे अहिड़ी सज़ा ॾे जो दुनिया जे लाइ इबरत बणजनि, जीअं हिते सामरी खे अहिड़ी सज़ा मिली। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे फ़रमायो, हीउ क़ुर सदाईं जे लाइ गौर कबो त जेके दुनिया में गुमराहीअ जूं सूरतूं असांखे नज़र अचनि थियूं, माज़ीअ में बि हुयूं, पोइ उन्हनि जो छा अंजाम थियो, हींअर बि उहो ई थींदो। हर शइ में हिकिड़े हिकिड़े हर्फ़ में सबक़ आहे, लेकिन इंसान गौर करे। मूसा अलैहिस्सलाम फ़रमायो, इन्नमा इलाहुकुमुल्लाहु लज़ी ला इलाहा इल्ला हू, अव्हां जो माबूद हाजत रवा इबादत जे लाइक़ अल्लाह आहे, जेको नाहे को माबूद उन खां सवा, ला इलाहा इल्ला हू, नाहे माबूद मगर हुई, बसि हिकिड़ो ई आहे, उहो इबादत जे लाइक़ु आहे। सभई लाइक़ु आहिनि त उनजी इबादत कनि। हीअ छा थोरी शोबदाबाज़ी थी वई त माबूद थी वियो। वसिया कुल शैइन इल्मा, वसी आहे हर शइ खे बेएतबार इल्म खे, का शइ उनजे इल्म खां आजी कान्हे। ज़रे खां ज़री हुजे उनखे बि अल्लाह ॼाणे थो। पाण फरमायूं त अगरि कारी माकोड़ी, कारो जबल, कारी रात, उन जे चुर में उहा माकोड़ी सनी हले त उनखे केरु ॾिसंदो, मैक्रोस्कोप सां कोन ॾिसी सघिबो। वरी उन जे पेरनि खे, हूअं बि माकोड़ीअ जा पेर त नज़र कोन ईंदा आहिनि, सफ़ा नंढड़ा हूंदा आहिनि,
नाग जा बि सफ़ा नंढड़ा हूंदा आहिनि। त कारी राति ऐं कारी चुर ऐं कारी माकोड़ी, अल्लाह रब्बुल आलमीन उन माकोड़ीअ जे पेरनि जे आवाज़ खे ॿुधे थो ऐं उन कारी माकोड़ीअ खे ॾिसे थो। वसिअ कुल्ल शैइन इल्मा, बाक़ी मख़लूक किथां इंसान कंहिं मक़ाम ते हुजे, वेझी शइ नथी मालूम थी सघे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे पाण फरमाईं त मूंखे अव्वलीन ऐं आख़िरीन जो इल्मु ॾिनो वियो, केतिरा मक़ाम हुआ। हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा ते तहमत लॻी, 40 ॾींहंनि ताईं वही नाज़िल कान थी, पाण परेशान रहिया, मशवरा पिया कनि छा कजे। अगरि पाण हर शइ जो हर वक़्तु इल्मु रखंदा हुजनि हा त पहिरें लम्हे में चवंदा त जिन चयो आहे बकवास कई आहे, कूड़ ॻाल्हायो आहे, मुंहिंजो घर जेको आहे सो बिल्कुलु पाक आहे। अहिड़ा ॿिया केतिरा सारा किस्सा आहिनि। उनजे बावजूदि बासादा लो चवनि था हर शइ जो इल्मु आहे। क़यामत जे ॾींहुं जॾहिं महशर में सभई अंबिया अलैहिमुस्सलाम नफ़्सी नफ़्सी कंदा ऐं आख़िर में मशवरो ॾींदा त आख़िरी नबी मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में वञो, उन्हनि खे दरख़्वास्त करियो, उहे शफ़ाअत कनि त हीउ मामिलो कुझु हल्को थींदो। पोइ पाण फरमाई सभु मूं वटि ईंदा ऐं उन टाइम ते अल्लाह ताला मूंखे कुझु कलिमात इल्का कंदो जेके पहिरीं कॾहिं कोन थिया, यानी उन टाइम ते तालीम ॾींदो। हिन वक़्तु मूंखे उन्हनि कलिमात जो इल्मु न आहे। उन टाइम ते बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे, उन टाइम ते अल्लाह ताला मूंखे एक चंद अहिड़ा कलिमात इल्का कंदो जो उहे ऐं सजदे में वञी जंहिंमें अल्लाह जी वॾाई हूंदी, हिकिड़ाई हूंदी, पढ़ंदुसि। उन जी बदौलत अल्लाह ताला फरमाईंदो इरफ़ा रअसक सल तो त शफ़े तो शफ़ा, सुहिणा पंहिंजो मथो मथे खणो, इरफ़ा रअसक ऐं घुरो, सल तो त जेको घुरंदो सो तव्हांखे ॾिनो वेंदो, शफ़े तो शफ़ा सिफ़ारिश करियो, अव्हां जी सिफ़ारिश क़बूल कई वेंदी। इन मां बि इहा शइ मालूम थिए थी। बाक़ी इन में त को कलाम ई कोन्हे। जन्नत आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झाई ॿुधाई, जन्नत अहिड़ी हूंदी। जहन्नम पाण ॿुधायूं, पाण जे न ॿुधाईं न त असांखे ख़बर न पई आहे। बेशुमार शयूं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खे ॾसियूं तॾहिं मालूम थियूं, लेकिन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उहे शयूं बराह रास्त बिना कंहिं वास्ते जे मालूम कोन थियूं, बल्कि अल्लाह ॼाणायो तॾहिं पाण ते ॿुधायूं। ऐं इल्म ग़ैब उन खे चइबो आहे जेको बिला वास्ता बराह रास्त मालूम थी वञे। बासादा माण्हू चवंदा आहिनि त भई पेट में छा आहे, छोकिरो आहे छोकिरी आहे, हे अॼुकल्ह अल्ट्रासाउंड ते मालूम थिए थो वञे त छोकिरो आहे या छोकिरी आहे। त पहिरीं त ॻाल्हि आहे त इहा ज़न्नी आहे, अल्ट्रासाउंड जी रिपोर्टूं बि ग़लति पियूं अचनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त इहो त वास्ते सां डॉक्टर सुञातो न, मशीन बिना ॿुधाए, मशीन सां इहो त वास्तो थियो। इल्म ग़ैब उन खे चइबो आहे बराह रास्त बिना कंहिं वास्ते जे ॾस, हीअ त वास्तो थियो। मज़ीद इहा ॻाल्हि त इन मां इहो त थी थो सघे हीउ छोकिरो आहे छोकिरी आहे, लेकिन इन मां इहा ख़बर नथी पइजी सघे त होशियारु थींदो, गबी थींदो, मोगो थींदो, ज़हीन थींदो, दाना थींदो। अल्लाह खे त हर शइ जो इल्मु थिए थो बिना वास्ते जे। सही तरह सां अल्लाह ताला असांखे सम्झ अता फ़रमाए ताकी शिरक खां ऐं शिरक जे मुशाबे जेके शयूं आहिनि, इबादतुनि खे ख़राबु करण वारियूं शयूं आहिनि, उन्हनि खां असीं बची सघूं। व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल ख़ासिरीन। या रहमान रहीम, रमज़ानुल मुबारक जो तमाम बरकतूं असांखे नसीब फरमा, तमाम फज़ीलतूं नसीब फरमा, बक़िया अयाम सही तरह सां गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमा। ज़ौफ़ ऐं कमज़ोरीअ जे करे बसा औक़ात इंसान में सुस्ती, काहिरी, ग़फ़लत पैदा थी वेंदी आहे। या रहमान रहीम, ख़ुलूस सां, मोहब्बत सां, इश्क़ सां बक़िया अयाम असांखे गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमा। हर क़िस्म जे गुनाहनि खां असांखे महफ़ूज़ फरमा।
ये तरबियत जो महीनों आहे या रहमर राहमीन असांखे बि हिन मां फ़ाइदो हासिल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा, फ़लाह दारैन नसीब फ़रमा, तमाम बीमारनि खे आफ़ियत अता फ़रमा, कोरोना वायरस खां असांजे बच्चनि जी तमाम मुसलमाननि जी हिफ़ाज़त फ़रमा, जेके मुब्तला उन्हनि खे आफ़ियत अता फ़रमा, शिफ़ा अता फ़रमा, सेहत अता फ़रमा, बाक़ी जेके मुब्तला न आहिनि उनखे या रहमर राहिमीन बिल्कुलु महफ़ूज़ फ़रमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम व सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़िही मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिही अजमईन आमीन।